हेलो। हेलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब रोशन अली मलिक घोटकी खां ॻाल्हायां पियो। हा रोशन अली मलिक कहिड़ा हाल आहिनि? दुआ अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। डॉक्टर मोहम्मद कासिम मलिक, इहो अव्हां सां मौक़िफ़ अव्हां खां वठिणो आहे। इहो जेको मीरपुर मातलो में सहाफ़ी वकार मलिक जो भाउ वकास मलिक अॻवा थियल आहे, इन हवाले सां। जी जी। जेको इहो वकास मलिक जेको अॻवा थियल आहे, तक़रीबन अॼु हुनखे 7 ॾींहं आहे। तो मीरपुर पुलिस ऐं SSP हिन वक़्त ताईं को बि बाज़ियाबी जे लाइ अहिड़ो अमल या किरदारु अदा न कयो आयो आहे। इन जे हवाले सां तव्हां छा चवंदो? 7 ॾींहं गुज़रण टाइम वक़्तु गुज़री वियो आहे, हिन ते को बि अहिड़ो खड़तेल नाहे निकितो। दादा इन जे लाइ असां त भरपूर सोशल मीडिया ते आवाज़ उतारे सघूं था। उन सां गॾोगॾु उनजो बिरादर वकार अहमद मलिक साहिब सां जी राब्ते में असीं उन चयो त मूंखे SSP घोटकी ख़ातिरी कराई आहे, को एजाज वग़ैरह जो फ़िलहाल काल कोन था ॾियूं, ऐं जॾहिं ज़रूरत पई तव्हांखे ॿुधाईंदासीं। चयो त SSP साहिब चयो त कुझु शकी माण्हू शायदि गिरफ़्तार आहिनि, इनशाला कुझु ॾींहंनि में इनशाला असांजो जेको वकास मलिक आहे उहो बाज़ियाब थी वेंदो। डॉक्टर साहब इहो ॾिसो न, शुरू खां ई SSP साहिब जो हिन हवाले सां बयानु हुयो, मुसलसल इन शइ खे ख़ातिर 3 ॾींहं पहिरें कराए चुको त इनशाला सुभाणे ख़बरी मिले थी। इहे जेके शकी माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि, जंहिंजी पहिरियों पहिरियों इनखे 4 खां 5 ॾींहं थी विया आहिनि, माण्हू बि गिरफ़्तार आहिनि, उते जॻह वारदात कुझु सबूत बि मिलिया आहिनि। पोइ बि हिन वक़्तु पुलिस जेको आहे सो अमली कमु न करे सघियो आहे। इहो इन जी कहिड़ी सबबु आहे आख़िर? अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे या अहिड़ो कहिड़ो किरदारु आहे जेको इन ते पुलिस हुनखे ज़ाहिर न पियो करे? न के जेके माण्हू शकी गिरफ़्तार थिया आहिनि उहे माण्हू बि पुलिस ज़ाहिर न पियो करे। इहो सुवाल त तव्हां हाणे SSP साहिब खां या DSP घोटकी ॾेरकी या पंहिंजे SHO ॾेरकी अबाड़े खां था करे सघो था। इहो त उहो ॿुधाए सघनि था कहिड़ो सबबु आहे, असांखे त न आहे। पाण खे त इहे आसरा मिलनि था बिरादरी जी हमदर्दी में, असां पंहिंजे माइटनि सां गॾु आहियूं, हमदर्दी कयो आहे, ऐं उहे चवनि था त असांखे पुलिस ख़ातिरी कराई आहे, इनशाला हमरा बाज़ियाब थी वेंदो। असां हिकिड़ो कानूनी वे में हिकिड़ो पुरअमन एहतिजाज करे सघूं था, सोशल मीडिया ते आवाज़ उतारे सघूं था, पाण इहो ई कुझु करे सघूं था। बाक़ी ओवरऑल सिंध ऐं बिलख़सूस कश्मीर, घोटकी या सखर, शिकारपुरी ज़िले, इन्हनि जा जेके मसइला मसाइल आहिनि उहे तव्हांजे सभिनि जे साम्हूं आहिनि। जे करे ॾिसो न, पंहिंजे क़ौम तव्हांजे क़ौम मलिक बिरादरी खे सां ई इहो वाक़िया थियनि था या ॿिनि क़ौमनि सां ई आहिनि इहा पुलिस? हीअ हर क़ौम सां मसइलो आहे, हीअ सिर्फ़ु मलिक बिरादरी जो मसइलो न आहे। मां सम्झां थो त हीअ जेको मसइलो आहे, जेको हवा पर तव्हांजो जेको रेशो आहे, त उहो तक़रीबन असांजे 5 ज़िलनि में आहे। डॉक्टर साहब जेकॾहिं का क़ौम पर का सुठी लेवल वारी क़ौम जी कास्ट हुजे आहे, इहे अॼुकल्ह पहिरां कंहिंजे घर में पवनि हा, कुते जेको फौजी क़िस्म जो इस्तेमालु कयो वियो, शकी माण्हू गिरफ़्तार थिए त हिन वक़्तु उन्हनि जो छा रिज़ल्ट निकिरे आहे जेकी अक्सरियत वारी क़ौम हुजे आहे? दादा ॾिसो, असां हिकु मलिक बिरादरी हिकिड़ी पुरअमन महिनत कंदड़ मज़दूर बिरादरी आहे। मलिक बिरादरी वटि न को MLA आहे, न MP आहे, न हिन वटि को अहिड़ो अक्सरियत आहे, न हुन वटि एॾी का ताक़त आहे, न बदकिस्मती सां मलिक बिरादरी वटि को ॿधी आहे। बाक़ी हाणे इहे मसइला मसाइल जिते किथे थींदा रहंदा आहिनि। मज़लूम जो साथ ॾेई सघूं था, एतिरो ई पाण करे सघूं था। जूडिया जे हवाले सां ॿुधायां त मलिक साहब जेको हुयो जूडिया जो पैनल ते मुंहिंजे ख़्याल इलेक्शन में बीठल हुयो, पर हितो जो मीरपुर जा जेके काफ़ी आहिनि, कंहिं बि मलिक बिरादरी जे लाइ कोई मज़मत आयो आहे? ॾिसो, ही हाणे असुल इहो आहे त सिर्फ़ु मलिक न कजे, पर ॻाल्हि इहो आहे त साफ़ी दोस्तनि जो बि फर्ज़ु आहे, तमामु बिरादरियुनि जो फर्ज़ु आहे। जिते तव्हांखे असांखे सभिनि जो साथ ॾियणो आहे, ऐं उन्हनि खे बि आवाज़ उथारणु खपे। उहे जेके नथा उथारनि त मां सम्झां थो ज़्यादती करनि था। हिकिड़े इंसानियत जे नाते उन्हनि खे बि आवाज़ बुलंद करणु खपे, उन्हनि खे बि मज़लूम जो साथ ॾियणु खपे। वधीक न MLA ॿियो न, जेकॾहिं सोशल मीडिया मज़मत वारो बि मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु बयान न आयो आहे। मीरपुर मातलो में हिकु भाउ थियल आहे, मज़मत बि कंहिं MLA MP न आहे को। छा था करे सघूं, इहो त पूरे सिंध में हाल आहे। इहो तव्हांजो असांजो बिरादरी सां इहे मसइला मसाइल जिते किथे इहे आहिनि। जिते जेको तबिको ग़रीब आहे उते हल आहे, उन ते त कंहिंजो कावड़ न लहंदो जेकॾहिं हुन सां को मसइलो थियल आहे।
त उनजो को साथ ॾियण लाइ तयारु न आहे। बहरहाल अलाह बहितर कंदो, रब में उमेद करे सघूं था ऐं पंहिंजे कानून ते उमेद रखूं था, जज साहबनि ते उमेद आहे, अलाह करे इंसाफ़ थींदो। ऐं असांजी जेकी लॉ एंड ऑर्डर एसोसिएशन वारा जेके आहिनि असांजा पोस्टनि ते वेठा आहिनि, पुलिस जा आला बाला हुकुम, उन्हनि खे अपील करे सघूं था, पाण एसपी साहब खे अपील करे सघूं था, डीआईजी खे, आईजी साहब खे अपील करे सघूं था, सीएम साहब खे अपील करे सघूं था। असां पाण इहो ई कुझु करे सघूं था सोशल मीडिया ते, सोशल वर्कर दोस्त जेको असांजो राइट आहे, हक़ आहे, उहो असां हमेशह कयो आहे, हर मज़लूम जो साथ ॾिनो आहे ऐं इनशाला हाणे बि आवाज़ उथारींदा रहंदासीं। महिरबानी डॉक्टर। थैंक यू थैंक यू।